साहब कुछ सोची पियो या हाले जो असर थी पियो थी इश्क छाजो इश्क मुखे सिर्फ रुशवत सा है आस्ते गलाए साहब ये ने बोरा न बुद्धि वठनी मुझो मतलब है तो मुझो इश्क सिर्फ टूटिया सा है पुलिस है मदद आपकी साहब डी ॾिठे जो ख़्वाब पियो ॾिसी छा मासी शाही चवंदी ॾींहं ॾिठे जो ख़्वाब ॾिसण इश्क जी अलामत आहे। अरे मां ख्वाब कौन पे ॾिसां कौन मां यो पियो सोचा त पुलिस है मदद आपकी त पोइ असांखे सगड़े जी भी मदद करण घुर्जे न वेचारी जो मुर्स भी कोने जवान में जो हज़ारे जरूरत हूंदियूं आहिनि। साहब मदद करणी अथई नी त मुंहिंजी कर सॼी पगार कर्ज़ी खणी विया आहिनि तुंहिंजी मदद छो कयां ऐं तूं का सगड़ आहे छा त पोइ ईअं चओ न त तोखे सुगड़ दा इश्क थी वियो आहे। चुप करी सा मुंहिंजी ज़ाल खे ख़बर पई न मूंखे ॾाढो मारींदी। ओ साहब जब प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या अरे सुमर इहो पुराणे दौर जो कलाम आहे हाणे त माण्हू प्यार बि डिजी कंदा आहिनि। है नौकरी जो प्यारी तो फिर यारी छोड़ दे। अरे ये गैर सिंधी माण्हुनि जा ख़्याल आहिनि चरिया ऐं गैर सिंधी माण्हुनि जी शाइरी आहे हक़ीक़त त इहा आहे त नौकरीअ जे करे ई तयारी थी आहे। ठीकु आहे भला असां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघूं था? बस अव्हां वञी रुगी थाणो संभालियो त मां सुगड़ वटां चकर हणी अचां ऐं हा ख़बरदार केर बि मुंहिंजे पोयां न ईंदो बदाम कुबरी करे छापो हणायो। ओके सर। सुतली सूबेदार रूप बटा करे जोनी मूंखे कहिड़ी ख़बर आहे दा मां को पुलिस जो मुखबर आया छा या त मूंखे बि ख़बर न आहे त को सूबेदार सुतलीअ खे सुगड़ सां सरकारी इश्क थी वियो आहे। ये सरकारी इश्क छा है तकड़ो प्यार सावरनि दा कुर्बान मतलब त मुफ्त वारो प्यार। साहब के ख्वार न करी सा छडेस त वनी दिल राज़ी करे अचे मां हला तू तो हलो आई पर तुझो यो असर के कयो मुके बुधाए तो मैं उनके हाल पाराए अचा ओ परी मोजो ही हाल बैंक जे गार्डन क्यों रही कोई कसर शहर जे कुत्ता ने पूरी करे छदी। हाँ कुत्तो कुत्ते के सही कोन उठायो उठायो घणी लखी न गुसल खाने में पानी जो ड्रम भरे अच त मां वेंजा हिते पानी ना है हल त कार वाश सर्विस स्टेशन ते तुझी सर्विस कराए अचा मथा डीजल जो फुआरो भी हणाए अचा त जीअं कट न लॻई हल मुसां। अबाड़े ॾिस त बाबे जी हालत कीअं वीचारे खे कुटियो तूं ने धड़को करे कुटियो अथसि। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।